कराची डिवीजन में मकानी चूंडूं कॾहिं थींदियूं? इलेक्शन कमीशन पारां महफ़ूज़ कयल फ़ैसिलो 22 नवंबर ते ॿुधाइण जो ऐलान। इलेक्शन कमीशन कराची डिवीजन में मकानी चूंडुनि बाबति फ़ैसिलो 15 नवंबर ते महफ़ूज़ कयो हो। सिंध सरकार मकानी चूंडूं 3 महीना मुलतवी करण लाइ इलेक्शन कमीशन खे ख़त लिखी चुकी। ये ना हो कि सिर्फ छोटा चोर जेल में जाए और ये बड़े बड़े डाकू आके आज असेंबलियों में बैठे और अपने केसेस माफ करवाएं। हम चाहते हैं साफ और शफाफ इलेक्शन हो, और हमें पता है कि इलेक्शंस क्यों नहीं होंगे जल्दी, क्योंकि नवाज शरीफ खास तौर पे और जरदारी दोनों डरे हुए हैं कि अगर आज इलेक्शंस होंगे तो ये हार जाएंगे। खास तौर पे नवाज शरीफ जो बाहर बैठा हुआ है कि मुल्क का आर्मी चीफ, उसकी तैनाती, ये दो नाअहल हैं इस चीज के लिए, क्योंकि इनके मफादात पाकिस्तान के मफादात से नहीं मिलते। नवाज शरीफ तो बाहर बैठा हुआ है, पैसे बाहर हैं। इसका कितना है कि कितनी फिक्र होगी इसको पाकिस्तान की कि मैं इतने अहम ओहदे में मेरिट पे फैसला करूं। इसने मेरिट में जिंदगी में कभी फैसले नहीं किए, और लिहाजा हम ये समझते हैं कि ये बड़ा अहम टाइम है पाकिस्तान में। इसमें फैसले मेरिट पे होने चाहिए, और खास तौर पे आर्मी चीफ के। और मैं ये अब देख रहा हूं कि हुकूमत ने फैसला किया कोई आर्मी एक्ट के अंदर तब्दीली लाने के लिए, अपने मफादात के लिए, या ये समझते हैं कि हमें फायदा इसमें, उसमें ये इदारों को नुकसान पहुंचा रहे हैं। आर्मी चीफ जी मुकर्री मेरिट ते थियण घुर्जे। हुकूमत आर्मी एक्ट में तब्दीली आणे पई। हुक्मरान पाण खे बचाइण लाइ इदारनि खे नुक़सान पहुचाए रहिया आहिनि। पीटीआई चेयरमैन इमरान खान जो लॉन्ग मार्च खे वीडियो लिंक ज़रिए ख़िताब। पीटीआई सरबराह चयो आहे त लॉन्ग मार्च 1-2 ॾींहनि में रावलपिंडी पहुची वेंदो। लॉन्ग मार्च क़ौम खे ॿुधाइण लाइ आहे त चोरनि खे साज़िश तहत मढियो वियो। नवाज़ शरीफ़ ऐं आसिफ ज़रदारी चूंडूं करणु नथा चाहिनि। खेनि ड्रिज आहे त इलेक्शन थी त हू ॿई हाराए वेंदा। पीटीआई चेयरमैन इमरान खान पारां तोशाखाना जूं सुखड़ियूं मंज़र आम ते आणींदड़ ख़ानगी चैनल ऐं उन जे एंकर ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई जो ऐलान। पंहिंजे बयान में इमरान खान चयो त हिक ख़ानगी चैनल सरपरस्तनि जे सहकार सां बेबुनियाद कहाणी ज़रिए इल्ज़ाम लॻाया। ही कहाणी मशहूर फ्रॉड ऐं आलमी तौर ते घुर्बल जवाबदार पारां तयार कई वई। संदसि चवणु आहे त पंहिंजे वकीलनि सां राब्ते में आहियां। ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ न रुगो पाकिस्तान पर बरतानिया ऐं यूएई में बि केस कंदुसि। हेॾां होॾां जो ॻाल्हियूं न कर, रसीदूं ॾेखार। घड़ी कंहिंखे विकिरो कई, नालो छो नथो ॿुधाए। मुस्लिम लीग जी नून नायब सदर मरियम नवाज़ जो इमरान खान जे बयान ते रद्द अमल। ट्वीट कंदे मरियम नवाज़ चयो त इमरान खान इहो ॿुधाए त पैसो पाकिस्तान कीअं घुरायो। ॿियनि खे चोर कोठींदड़ पाकिस्तान जो सभ खां वॾो चोर निकितो। तौबा। वफ़ाक़ी वज़ीर मरियम औरंगज़ेब पीटीआई चेयरमैन खे अदालत वञण जो चैलेंज कंदे चयो आहे त इमरान खान अवाम जा सरपरस्त पर गुगी ऐं शहज़ाद अकबर पकड़जी पिया आहिनि। ॿियनि ते इल्ज़ाम लॻाइण बदिरां घड़ी विकिरो करण जी रसीद पेश कयो। दिफ़ा वारे वज़ीर ख्वाजा आसिफ चयो आहे त घड़ी समेत तोशाखाना जा तोहफ़ा विकिणण वारे मामले ते इमरान खान अदालत वञण जो ऐलान कयो आहे। असां खेसि भली कार चऊं था, इन सां समूरो सच साम्हूं ईंदो। प्रेस कॉन्फ्रेंस कंदे ख्वाजा आसिफ चयो त इमरान खान जो समूरो बयानियो कूड़ ते ॿधल आहे। इमरान खान ते हमिलो पंजाब में थियो, उते संदसि हुकूमत आहे। केस दाख़िल न थियण जूं ॻाल्हियूं कंदड़ वॾे वज़ीर परवेज़ इलाही खे चवे त केस दाख़िल करे। सुप्रीम कोर्ट नेब कानून में तरमीम खां पोइ नेब रेफरेंसिस में हेल ताईं आयल सज़ाउनि जो रिकॉर्ड जुमे ताईं पेश करण जो हुकुम ॾेई छॾियो। इमरान खान जे वकील ख्वाजा हारिस दलील ॾींदे चयो त तौहीनी अदालत जो कानून सुप्रीम कोर्ट बुनियादी इंसानी हक़नि जी भञकड़ी ते उॾाए छॾियो। चीफ जस्टिस उमर बंदियाल रिमार्क्स न त तौहीनी अदालत कानून काबिलियत जे बुनियाद ते न पर जानिबदार हुअण तो कलदम करार ॾिनो। जाली बैंक अकाउंट्स केस में बुनियादी इंसानी हक़नि जो वास्तो अवामी एतमाद सां ॻंढियो वियो। जस्टिस
मंसूर अली शाह रिमार्क्स नाथ अदालत करें भी पार्लियामेंट की अहलियत या काबिलियत से सवाल नहीं उठारे। हमें नहीं रोक सकती। हम इंशाअल्लाह सारी रुकावटें पार करके इस्लामाबाद टी चौक पे पहुंचेंगे। पीटीआई चेयरमैन इमरान खान 25 मई ते लॉन्ग मार्च दौरान अदालती हुक्मनि ते मुबैना भञकड़ी जो मलबो असद उमर ते किराए छॾियो। सुप्रीम कोर्ट में तोहिने अदालत केस में इमरान खान लिखत में जवाब जमा करायो। इमरान खान सिक्योरिटी इदारनि जी रिपोर्ट के गलत करार ॾिटे अदालती कार्रवाई ख़त्म करण जी इस्तदा ऐं मौक़िफ़ इख्तियार कयो त 25 मई बाबति अदालती हुक्मनि बाबति खेसि ॼाण न हुई। ॼाणी वाणी सुप्रीम कोर्ट जे हुक्मनि जी भञकड़ी न कई। ॼाण मिली आहे त असद उमर जे 9 क्राउन जे हवाले सां हिदायतूं ॾिनियूं। पीटीआई अफ़वान बाबर अवान बि अदालत में जवाब जमा कराईंदे चयो त हिन असद उमर जी हिदायतुनि ते सुप्रीम कोर्ट खे ख़ातिरी कराई हुई। पीडीएम सरबराह मौलाना फजल रहमान इल्जाम है इमरान खान की लॉन्ग मार्च से पुठियां परॾेही फंडिंग है। सऊदी वलिया जो पाकिस्तान जो दौरो मुलतवी करण लाइ लॉन्ग मार्च जो ड्रामो कयो वियो। लॉन्ग मार्च पुठियां लिखियल साज़िश तां परदो वाधो करण मुल्की मफ़ादनि जी घुर्ज आहे। जारी कयल बयान में मौलाना फजल रहमान चयो आहे त हिकु मुल्क नथो चाहे त शहज़ादो मोहम्मद बिन सलमान पाकिस्तान जो दौरो करे। उन करे लॉन्ग मार्च के फंडिंग कई वई। इमरान खान आर्मी चीफ जी मुक़ररी खे तकरारी बणायो। मसलियत ख़ातिर ते फिलहाल इमरान खान खिलाफ कार्रवाई की जरूरत न आहे। साइफर ऐं साज़िश जे बयाने तां पोइ ते हटण भी इन सिलसिले जी कड़ी आहे। परॾेही वज़ीर ऐं पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सां सिंध जे गवर्नर कामरान थेसूरी जी मुलाक़ात। सूबे जी सूरत हाल ते ॻाल्हियूं। मुलाक़ात दौरान सिंध जे बहितरीअ लाइ गॾिजी कम करण ते इत्तेफ़ाक़।